बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार चवंदसि मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर ख़िदमत आहियूं ॾेह में पर ॾेह में जिथे बि असांखे ॾिठो पियो वञे हिन प्रोग्राम खे हिन महिल ॾिठो पियो वञे अवां सभिनी खे वेलकम चवंदासीं ऐं घरनि में ई सही पर दिलनि जो कनेक्शन आहे जेको रोज़ु असांखे मजबूर करे थो हिते अचण ते अवां सां मुखातिब थियण ते अवां जे लाइ कुझु नओं खणी अचण ते सो इन करे कोशिशि इहा ई हूंदी आहे त हमेशह अवां जे लाइ कुझु न कुझु अलॻि हुजे ऐं इहा ई जेका जुस्तजू आहे इहा असांखे कामयाबु करे थी सक्सेसफुल करे थी ऐं अवां जी जेका राय हूंदी आहे फीडबैक हूंदो आहे यकीन कयो असांजे लाइ एनर्जी हूंदो आहे ईअं ई ज़िंदगीअ में अवां बि कोशिशि कंदा कयो कुझु डिफरेंट करण जे लाइ कुझु नओं करण जे लाइ ऐं ज़िंदगी जेकॾहिं किथे ईअं अव्हांखे फील थिए थो त हाणे ज़िंदगी अव्हांखे चांस नथी ॾिए त ज़िंदगी खां उहो चांस अव्हां खसे वठो छो जो ईअं न हूंदो आहे त हर वक़्तु जेके अव्हांजा राइट्स आहिनि जेके अव्हांजा हक़ आहिनि अव्हांखे केरु थाली में सजाए करे ॾिए पर कुझु हक़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके खसे वठिणा पवंदा आहिनि पोइ भले उहे कंहिं इंसान खां वठिणा पवनि भले उहे ज़िंदगी खां वठिणा पवनि या ज़िंदगी जो कहिड़ो बि मोड़ हुजे कोशिशि अव्हांजी इहा ई हुजणु खपे त पाण खे कामयाबु करिणो आहे अव्हां कामयाबु थींदो अव्हांखे ॾिसी करे ॿिया कामयाबी जे तरफ़ गामज़न थींदा ॿिया कामयाबीअ जे बारे में सोचींदा ऐं अव्हांजे घर जा जेके भाती आहिनि उहे कामयाबु थियण जी कोशिशि कंदा त इन सां छा थींदो त हिकिड़ी चेन असां जोड़े सघूं था ऐं पंहिंजे मुल्क खे पंहिंजे क़ौम खे असां कामयाबु करे सघूं था मां शाज़े करीम जिलानी मौजूदु आहियां हिते ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं महिमान बि अची चुका आहिनि बट हमेशह जीअं मूं सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक ऐं तमामु बहितरीनु ईअं चए त कंपोज़र बि आहे सिंगर बि आहे इलाही सुठो पियानो बि वॼाईंदो आहे आमिर मुग़ल अस्सलाम वालेकुम आमिर कैसे मिजाज है भाई अल्हम्दुलिल्लाह आप कैसी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक खैरियत से तो आज आपसे बातचीत भी होगी और कोशिश करेंगे कि कुछ सुने भी और बाकी मेहमान भी मौजूद हैं तो उनकी गुफ्तगू को एंजॉय कीजिएगा ठीक है और मध्यम इंस्ट्रूमेंट ज़रूर हमें चाहिए मध्यम सा म्यूज़िक हमें ज़रूर चाहिए ताकि हमारे प्रोग्राम में और ज़्यादा खूबसूरती आए सो बहुत शुक्रिया कि आप हमेशा की तरह मौजूद हैं जी व्यूअर्स ऐं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि ज़िंदगी में जिन जे बारे में नॉलेज पहुचाइणु असांजी ज़िम्मेदारी बि आहे असांजो फ़र्ज़ु बि आहे छो जो जेकॾहिं हिकिड़ी मीडिया आहे असां का बि ॻाल्हि जेकॾहिं कयूं था त इन जो मतिलबु आहे असां अवेयरनेस पहुचायूं था ऐं भले पोइ असां हुन कंहिं प्रोडक्ट जी ॻाल्हि कयूं भले असां का मुआशरे जी ॻाल्हि कयूं का बि ॻाल्हि कयूं इंफॉर्मेशन आहे सो फ़िलहालु अव्हांखे ॿुधाईंदी हलां त पीक फ्रेंड्स सुपर पाकिस्तान जो हिकु वॾो बिस्किट ब्रांड आहे ऐं पीक फ्रेंड्स सुपर आने सां ठहे थो खीर सां ठहे थो जंहिंजे करे उहो इलाही घणो लज़ीज़ आहे उनजो ज़ाइक़ो इलाही बहितरीनु आहे ऐं जॾहिं मुंहिंजे वात में उहो बिस्किट वेंदो आहे ऐं ॻरंदो आहे त उनजे ज़ाइक़े उनजो जेको टेस्ट हूंदो आहे उहो चेंज थींदो आहे इलाही बहितरीनु उनजो टेस्ट आहे चांहि सां बि अव्हां बिल्कुलु खाई सघो था महिमान जेकॾहिं अचनि था उनजे साम्हूं इनखे पेश कयो था त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे ख़ासि तौर ते आज़ादी में बसि कुझु ई ॾींहं बाक़ी आहिनि ऐं इनशाला 14 अगस्त ते असां आज़ादी जे हिन ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं पीक फ्रेंड्स सुपर पाकिस्तान सां गॾु आहे पाकिस्तानी क़ौम सां गॾु आहे हिन जशन में ऐं उनखां पोइ कुझु ॿियूं शयूं आहिनि लाइफ बॉय जो जेकॾहिं मां ज़िक्र कयां त वारनि जी ग्रोथ जे लाइ वारनि जे सिहत जे लाइ इलाही घणो बहितरीनु शैम्पू आहे ऐं ख़ासि तौर ते माउ ऐं धीउ जे रिश्ते खे स्ट्रॉन्ग ठाहे थो छाजे करे जो माउ ऐं धीउ जो जेको रिश्तो आहे उहो उहो ई घणो अनमोल आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका हिन जी ख़ासि ॻाल्हि आहे लाइफ बॉय जी त अव्हां जॾहिं बि को शैम्पू ख़रीद कयो था त उनजो हिकिड़ो रुपयो उन्हनि औरतुनि उन्हनि न्याणियुनि जे एजुकेशन खे ॾिनो थो वञे उनखे डोनेट कयो थो वञे जेके पढ़ी नथियूं सघनि या जेके इलाही घणी महिनत कनि थियूं उन्हनि खे स्कॉलरशिप नथी मिले त उन्हनि ते हिन जो कमु माशाल्लाह हले पियो जेको हिकिड़ो बहितरीनु पंहिंजे जाइ ते कमु आहे ऐं रिश्तनि खे मज़बूत करे थो उनखां पोइ कल्ह बि असां हिकिड़ी ॻाल्हि जो तज़किरो कयो ऐं हिकिड़ो ज़िक्र इहो हुयो त रवां हिकिड़ो फ़िलहालु त नालो आहे यकीनन अव्हांजे ज़हननि में बि कल्ह ई अची वियो हूंदो टीज़र्स अव्हां ॾिसो पिया इन हवाले सां बि यकीनन अव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी पर छा को ड्रामो आहे का फिल्म आहे को वीडियो सॉन्ग आहे या चए को सूफ़ी कलाम आहे इन ॻाल्हि जी ख़बर अञा ताईं कंहिंखे बि कोन आहे ऐं टीज़र्स मां अव्हां जहिड़े एंगल सां हिनखे ॾिसो अव्हांखे उन में उहो एंगल मिले थो जेकॾहिं हिकिड़ी लीक अव्हांखे मथे उभरंदड़ नज़र अचे थी उन टीज़र में त इन जो मतिलबु आहे त जुस्तजू अॻिते वधण जो जुनून ऐं अव्हांखे कुझु सूफ़ियाणा साउंड्स फील थींदा हूंदा जिन में रूहानियत आहे अव्हांखे हिप्नोटाइज़ करे छॾनि था त इहा क्वालिटी आहे बहरहाल छा आहे असल में एक्चुअल में छा आहे इहा शइ कहिड़ी कहाणी आहे ड्रामो आहे फिल्म आहे को सॉन्ग आहे इहो यकीनन अव्हां जॾहिं ॾिसंदो तॾहिं अव्हांखे ख़बर पवंदी इहो फ़िलहालु सस्पेंस आहे ऐं हिकिड़ो राज़ आहे ॾिसण खां पोइ इन राज़ तां परदो लहंदो सो ज़रूरु अव्हांखे ॾिसजो ऐं उनखां पोइ यकीनन फीडबैक जो ट्रन हूंदो आहे फीडबैक जेतिरो अव्हांजो सुठो मिलंदो पॉज़िटिव हुजे या नेगेटिव हुजे अखियुनि ते
ऐं सिर्फ़ु इन्हनि शयुनि जे हवाले सां न, उनखे अलावा बि ज़िंदगी जा खोड़ मामला हूंदा आहिनि जिते असांखे अव्हांजे फीडबैक जी अशद ज़रूरत हूंदी आहे ऐं पंहिंजी राय पंहिंजो फीडबैक असांखे ज़रूरु ॾींदा कयो। ख़ैर महिमान सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि, अव्हांजूं लाइव कॉल्स पिणु वठंदसि ऐं लाइव कॉल्स करण जे लाइ नंबर्स अव्हांखे स्क्रीन ते नज़र अचनि पिया। जॾहिं मां कॉल कयो त बराए महिरबानी तहमुल सां आराम सां ॻाल्हायो। मां इन करे स्पीड में पई ॻाल्हायां जो वक़्तु इलाही महदूद आहे, महिमान सां बि कचहरी करणी आहे ऐं टीवीअ जो आवाज़ु जेकॾहिं म्यूट हूंदो त तमामु सुठी ॻाल्हि आहे। ख़ैर आगाज़ी कचहरी अव्हां सभिनी जे साम्हूं हुई ऐं हाणे बाक़ाइदा असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं ऐं मौज़िज़ महिमान अॼु के प्रोग्राम में अची चुका आहिनि। माशाल्लाह तमामु बहितरीनु शख़्सियत आहे, तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहे इन्हनि जी ऐं सभ खां वॾो इंट्रोडक्शन इहो आहे त अॼोके दौर में जिथे असांखे पंहिंजे लाइ वक़्तु कोन आहे, अदब जे लाइ वक़्तु कोन आहे, बुक पढ़ण जे लाइ वक़्तु कोन आहे ऐं कंहिं दौर में जॾहिं मच कचहरी थींदी हुई ऐं उन में आलिम दाना अची पंहिंजी पंहिंजी का कलेक्शन का शइ, भले पोइ शाइरी हुजे, बैत हुजनि, वायूं हुजनि, काफ़ियूं हुजनि, उन महफ़िल में अची अदबी कचहरी मुनक़िद कई वेंदी हुई ऐं सुघड़ पाण में कचहरी कंदा हुआ। त इहा हिकिड़ी बहितरीनु शइ हूंदी उन दौर जी ऐं हिन दौर में उन शइ खे ज़िंदा रखणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो माशाल्लाह उहा शख़्सियत हर साल मच कचहरी मुनक़िद कराईंदी आहे जिते आलिम दाना अची पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। उनखां अलावा एजुकेशनिस्ट आहिनि ऐं तमामु बहितरीनु लेखक आहिनि। ख़ासि तौर ते जंहिं सिन्फ़ ते तबा आज़माई हिन महिल कनि पिया उहा आहे बैत जी सिन्फ़। असां सां गॾु मौजूदु आहे अब्दुल हकीम जोखियो साहब। अस्सलाम वालेकुम। सलाम सिंध में अव्हांखे भली कार चवंदासीं। कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा? ख़ैरियत सां? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां सां ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ुशि आहियूं। सभ खां पहिरियों इन खां पहिरियों छा कहिड़ो शाइरी अव्हां जीअं चए त हिकिड़ी मज़बूत कड़ी आहे, इन ते असां ॻाल्हाईंदासीं। पर हिकिड़े दौर में मच कचहरी मुनक़िद कई वेंदी हुई ऐं सुघड़ अची पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा हुआ ऐं नवां ईंदड़ जेके लेखक आहिनि या ईअं चइजे त ॿार नौजवान सिखंदा हुआ। हाणे हिन दौर में मुश्किल आहे, आसान आहे, कीअं लॻंदो आहे मच कचहरी मुनक़िद करे? हा दी, इहो जेको सिलसिलो तक़रीबन सिंध जे अंदरि इहो ख़तमु थी चुको आहे, पर पोइ असां हिनखे पंहिंजे सक़ाफ़त खे पंहिंजे कल्चर खे जीआरण जे लाइ हिमत कई ऐं इनखे कंटिन्यू रखण जे लाइ असां इहा कोशिशि वरिती आहे। इंशाअल्लाह माना असांजी इहा कोशिशि आहे त इनखे क़ाइमु ऐं दाइमु रखूं। माशाअल्लाह असां हर साल सियारे जे मुंद में इहो मच कचहरी जो प्रोग्राम बाक़ाइदगीअ सां रखूं था, जंहिंजे अंदरि सुघड़, शाइर, अदीब ऐं जेके बि आहिनि उन्हनि खे असीं मदो करे उन्हनि में शामिलु कयूं था। माशाअल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। शाइरीअ जो भला शौक़ु कीअं जाॻियो? शाइरी अदीब बसि ईअं सम्झो इतफ़ाक़िया, माना इतफ़ाक़ी जंहिंखे माण्हू चए थो उहो शाइर आहे। सो बहरहाल इहो सॼो डिपेंड करे थो मूड जे मथां। सो ख़्यालु थियो कुझु बैत चवण जे हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़ण जो त मूंखे शुरूआत खां ई माना शौक़ु हो। माशाअल्लाह। जी हा। हाणे पोइ अल्हम्दुलिल्लाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां जीअं मुतासिर थियासीं तीअं पंहिंजे हिसाब सां कुझु शाइरी करणु लॻासीं। हा, उन्हनि जो पोइ आहिस्ते आहिस्ते लिखण जो सिलसिलो शुरू थी वियो जीअं लिखाए जो, त पोइ अल्हम्दुलिल्लाह हाणे काफ़ी जेको मवाद जेको शाइरी जो मूं वटि कठे थी चुको आहे। सही। ऐं माशाअल्लाह मां ईअं चए त बैत हिकिड़ी पाबंद शाइरी आहे जंहिंमें यकीनन हर शइ जो, काफ़ियनि जो, वज़न बहर जो ख़्यालु रखिणो थो पए। त कॾहिं ईअं थियो आहे त ख़्यालु मुंतशिर थी विया हुजनि ऐं को बैतण पूरो रहिजी वियो हुजे? हा, ईअं बिल्कुलु ईअं। कीअं मुकमल कंदा आहियो? त उनखे वरी सोचे ऐं उन्हनि जे उन सां त काफ़ी रदी इन्हनि खे मिलाइण जे लाइ जी हा। जी। ऐं माशाअल्लाह असां 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं सेलिब्रेट करण वारा आहियूं। माशाअल्लाह शाइर आहियो ऐं शाइर चयो वेंदो आहे त समाज जे ख़्यालनि जी तर्जुमानी कंदा आहिनि। सो आज़ादी जे ॾींहं खे बहसियत शाइर अव्हां कीअं था ॾिसो? आज़ादी त असां हर जेके क़ौम जे लाइ हिकिड़ो ज़रूरी अंसर आहे। जो जंहिं क़ौम जे अंदरि आज़ादी न आहे या पंहिंजो माना हर माण्हू जो आज़ादु पैदा थिए थो त उहो आज़ादी रहणु चाहे थो। बिल्कुलु। जी हा। त उनजे लाइ असां पंहिंजे वतन सां, पंहिंजे मुल्क सां बेहद मोहबत करियूं था ऐं असांजी इहा दुआ बि आहे जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बैत ई आहे त साईं सदाईं करी मथे सिन सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करे। माशाअल्लाह। ॻाल्हि ॿोल खे अॻिते जारी रखंदासीं। हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे, ॾिसूं था त केरु आहे। अस्सलाम वालेकुम। हा, लाइन ड्रॉप थी वई। ख़ैर बलोचिस्तान खां मां कॉल कई आहे, मां ॿीहर कॉल करे सघो था, प्रोग्राम जो हिसो बणिजी सघो था। ऐं अॼु ईअं था कयूं
त अव्हां जी ॻाल्हि अव्हां ते छॾे था ॾियूं जेकॾहिं को सवाल साईं जन खां करिणो हुजे तॾहिं बि अव्हां करे सघो था जेकॾहिं आज़ादी जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहियो पंहिंजे मुल्क जे हवाले सां या मुल्क में छा चेंजिस अव्हां ॾिसणु चाहियो था इन हवाले सां ॻाल्हाइणु चाहियो तॾहिं बि अव्हांखे वेलकम चवंदासीं अव्हां बिल्कुलु ॻाल्हाए सघो था पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार अव्हां करे सघो था सो ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं माशाल्लाह सां साईं जन मौजूदु आहिनि अब्दुल हकीम जोखियो साहब सो असां चाहींदासीं त को बैत जेकॾहिं अव्हां ॿुधायो सभिनी व्यूअर्स जे समातुनि जी नज़र कयो त जी बिल्कुलु असल में मूं जेकी शाइरी जेकी आहे उहा आहे आवामी शाइरी अवामी शाइरी जी हा उन जे लाइ मुंहिंजो जीअं तालुक़ु कराची ॿारड़ीअ सां आहे त उते जा जेके मसइला उते जूं जेके मुश्किलातूं उन्हनि खे मद्देनज़र रखी करे पोइ ज़ाहिर हिकिड़ो माण्हुनि जे अंदरि शाइर जे अंदरि हिकिड़ो हसास तबियत जो माण्हू थिए थो सो उन जे हवाले सां मूं पंहिंजे कुझु बैत चया त कराची जे कप ते सदियूं गुज़रियूं साल पर हकीम पंहिंजा हाल कोन संवरिया सिंध में त अहिड़े नमूने सां जॾहिं इलेक्शन जो दौरु थिए थो त वोट वठण जे लाइ हर को अचे थो पर वोट वठण खां पोइ उहे हली था वञनि ऐं असांजे सूरनि जो को बि मदावा करण वारा न आहे त उन हवाले सां बि मूं चयो त कराचीअ जे कप ते ॻुतियल असांजा ॻोठ कई अचनि केतिरा वठण कारण वोट हो सारी नोट असीं सारियूं सूरनि खे ॾिसूं था त केरु आहे कॉलर मौजूदु आहे लाइन ते अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हायो नालो ॿुधायो पंहिंजो भेण मोहम्मद शमीर बम्बरो पे अर्ज़ कयां फुटमारम खान बम्बरो नारो खां जी दा माशाल्लाह मांखे भली कार चवंदासीं छा चवणु चाहींदो मौज़िज़ महिमान मौजूदु आहे जनाब अब्दुल हकीम जोखियो साहब अॼु तव्हां जेको अॼु कचहरीअ जो मौज़ू खोलियो कचहरी ख़ासि करे जेका मच कचहरी थींदी आहे उहा ख़ासि करे बहिराणे में थींदी आहे इहो तव्हांजो ज़िक्र ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे असां पाण हिननि कचहरियुनि खां ॾाढो मुतासिर थींदा आहियूं ख़ासि करे नारे जा माण्हू राति जो सियारे जे वक़्त में मच ॿारे ऐं वॾा उन जा अड़ा करे कचहरी जे ॿाहिरां हेठि वॾे चौगान ते वेही कचहरियूं कंदा आहियूं ॿुधंदा बि आहियूं अॼु इलाही कचहरियूं माशाल्लाह इन जो मतिलबु आहे त अदबी ज़ौक़ रखो था बिल्कुलु तव्हां बिल्कुलु कचहरी जो शौक़ु रखूं था कचहरीअ जे सिलसिले में हिकिड़ो असां शेर ॿुधाईंदे साईं वॾो हिकिड़ो शाइर वेठो असांजे साम्हूं जेका ग़लती थी वञे त असां माज़रत कंदासीं असां हिकिड़ो ॾह सिंगार थींदो आहे कचहरीअ जे सुर मां ठीकु आहे जी दादा ॿुधायो उहो ॿुधाईंदासीं साईं जन खे शहर आहे त सिज सां मुखातिब आहे शाइर सिज चए पियो त मूंखे अलाह सां एतिरी रोशनी ॾिनी आहे मां उभरंदो आहियां त मुंहिंजी रोशनीअ ते हर शइ पखी पाण हलंदो आहे लही वेंदो आहे त वरी हर शइ पंहिंजी जाइ ते रुकिजी वेंदी आहे ठीकु पर सिज खे शाइर चवे थो तो मेरो हुस्न चाहे मुंहिंजे महबूबन करीम जो हुस्न जो हिकिड़ो ज़ुल्फ़ मुबारक ॾिसी त तूं ख़तम थी वञे वरी तोखे ख़ुदा जे लाइ निज़ाम जोड़णो पवंदो हा शाइर थो चए त सिज थो वरी सुबुह जो तूं चारई पहर चिटो पर आदि में कंहिं अखि खणी तोॾे कोन ॾिठो ककर तोते कब्ज़ो करे त वञे रंग फिटो मल्हारू मेरो कनी हणी बाण बिटो मौजो मोब मिठो पसी त पुरज़ा थी पट ते पुरज़ा थी पट ते जीअं ऋण रेतीअ मथे राह मता तकबर समझी ताबस जो बारी समझी बाह असुल तुझी उस छांव जी नाहे प्रिय खे परवाह चङो जो कादर तो लाइ ककर जी हीअ सोणी कई सलाह न त तामर थिया तबाह जे ज़रो पसिया ज़ुल्फनि जो ज़ुल्फनि कंदे ज़ेबजी जे ज़ाहिर ते ज़री त मिली वञी हा मिटीअ में तोखे वाहिद जोड़ियां वरी पुछ किसो कह तू रखा त ख़बर मिलियसि करी पसी हुस्न हो त जो कई डूंगर पिया डरी हज़रत हसन हबीब जा आहिनि हमला हैदरी आहे सोणी सूरत सरवरिया हादीअ जी हिदायत हली चवे वाह 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 माशाल्लाह असांजो नारे तालके जो शाइर आहे मरो फ़कीर हिदायत अली रिद थी सघे थो साईं जो बि ॿुधल हूंदो या उन जो पुटु हुयो मरो हुसैन बख्शी रिद उन तमामु वॾा नाले वारा सुघड़ा जी साईं अल्लाह साईं उनखे जन्नत नसीब फरमाए वॾी महिरबानी लख थोरा वॾी महिरबानी मां कॉल कई ॾाढी ख़ुशी थी ऐं उहो ई कचहरी वारो जंहिं कचहरी में सुघड़ शाइरी खे पढ़ंदा आहिनि हिकिड़े ख़ासि अंदाज़ में उहो ई अंदाज़ माशाल्लाह असांखे नज़र आयो बिल्कुलु नज़र आयो बिल्कुलु कचहरी में इहो ई नज़र आयो जेके माना तसलसल सां जेको लाॻीतो जेके सुघड़ पढ़नि था साईं बिल्कुलु उहा जेकी कचहरी जो सिक माना पूरी करे ठीकु आहे अव्हां बि ईअं ई सिंगार पढ़ंदा आहियो जंहिं अदे न न असांजी सिंगार न बेतन शॉर्टकट नमूने सां
जी हाँ। ठीक पोइ जॾहिं कचहरी मुनक़िद कंदा आहियो त पाण कॾहिं न हुन में पार्टिसिपेट कयो आहे अहिड़े तरीक़े सां जे अधे अची शाइरी खे हिकिड़े ख़ासि अंदाज़ में जे सुगड़ पढ़ंदा आहिनि मच कचहरीअ में जी हाँ। हिकिड़ो ख़ासि पैटर्न आहे हिकिड़ो ख़ासि अंदाज़ हाँ आहे बिल्कुलु बिल्कुलु हिन कचहरी जो ख़ासि अंदाज़ आहे जीअं भाऊ पेश कई अहिड़े नमूने सां बयानिया जेकी शाइरी आहे या जेके लांग बेतन या पोयम जेके उहो तसलसल सां माना ॿुधाए वञनि था सही माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि अच्छा जेकॾहिं हाणोके दौर में माशाल्लाह मां मच कचहरी मुनक़िद कयो था त इन जा समाज ते छा मां असर ॾिसो था केतिरो पॉज़िटिव तब्दीली आणे सघे न न बिल्कुलु इन जी पॉज़िटिव तब्दीली अचे थी छाजे करे जो हिन वक़्त जे अंदरि माण्हू जेके घरनि ताईं महदूद थी विया आहिनि ऐं करे जो टीवी डिश मोबाइल स्पेशली उनजे करे माण्हू जेको घरनि ताईं महदूद थियण जे करे थी विया आहिनि ऐं असांजी जेको कल्चर ऐं सकाफ़त आहे उन्हनि खे जेको ईअं सम्झे हिकिड़ो विसार ख़तमु पियो थिए सो उनखे जॾहिं असां इहे मच कचहरी जो सिलसिलो शुरू कयो त माण्हुनि वॾो हिकिड़ो दिलचस्पी वरिती ऐं ईअं सम्झो त घरनि खां ॿाहिरि निकिरी उन में वॾो सवनि जे हज़ारनि जे तइदाद में बिल्कुलु शरीक थियनि था ऐं उहो बार बार चवनि था त तव्हां इहो जेको इन सिलसिले खे तव्हां अॻिते वधायो ऐं अॼो की कचहरी मां अंदाज़ो इहो ई पियो थिए त असांजे व्यूअर्स खे इहा ॻाल्हि ॿोल ॾाढी वणे पई दैट्स वाई अॼु कॉल्स इलाही घणियूं आहिनि सो लेट्स सी केरु आहे अस्सलाम वालेकुम हेलो वालेकुम अस्सलाम जी केरु पिया ॻाल्हायो सदाम पंहिंजो पियो ॻाल्हायां फरीदाबाद तालुके लेहड़ मां माशाल्लाह अदा भलीकार चवंदासीं अव्हांखे सलाम सिंध में वालेकुम अस्सलाम असां बि प्रोग्राम सलाम सिंध में अव्हांखे भलीकार कंदासीं ऐं असां वटि थैंक यू बस हिकिड़ो जो काफ़ी नंढड़ो हुयो बैक चवंदा आहिनि त न ईंदे चवनि आयो न वेंदे चवनि वेह तो वटि कुटो आहे ॾे जो अंगण वञी थो उन्हनि खे वाह वॾी महिरबानी थैंक यू चलो ईअं ई था कयूं त अॼु भला शाइरी ॿुधायो असांखे बि कुझु नई तब्दीली मिली वेंदी प्रोग्राम में ऐं हिन महिल बि असां सां गॾु शाइर मौजूदु आहे सो इहो कॉम्बिनेशन इलाही सुठो लॻंदो जी बिल्कुलु न मास्टर सां एजुकेशनिस्ट बि आहियो त पोइ एजुकेशन जो डिपार्टमेंट त यकीननि वधि में वधि 12 खां 1 उन खां पोइ फ्री जी पोइ छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि पोइ इहो लिखणु पढ़णु ऐं कुझु पंहिंजो हिकिड़ो बिज़नेस बि आहे उते पोइ कलाक 2 टाइम ॾींदा आहियूं माशाल्लाह सही फैमिली फैमिली में कुछ शायरी जे मैदान में आयो है या इंटरेस्टेड आहिनि जी हाँ पुटु आहे त उहो बि अयाज़ जोखियो उहो बि शाइरी करे थो उनजी शाइरी तमामु प्यारी आहे जी हा उहो गज़ल ख़ासि करे उनजी सिन्फ़ जेकी शाइरी उहो गज़ल आहे गज़ल को शाइर ऐं ॿियो न्याणो आहे मोहम्मद रमज़ान उहो बि माशाल्लाह सुठो शाइर आहे तमामु सुठी ॻाल्हि जी जी सही हिन महिल यकीननि ॿुधाए आयो हूंदो सभिनी खे त मां सलाम सिंध में वञा पियो ये अचानक ठीक है कचहरी के असां बिल्कुलु अॻिते कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूवर्स एक बार भी हरमा सभिनी खे भलीकार चवंदासीं मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पहिरियों जेका कचहरी असांजी हले पई उमेद आहे त उहा बि अव्हां सभिनी खे तमामु घणी पसंदि आई हूंदी बट हाणे असांखे कुझु नवनि महिमाननि जॉइन कयो आहे उन्हनि सां बि कचहरी कंदासीं ऐं ख़ासि तौर ते म्यूज़िक जी ॻाल्हि जिते थिए थी त म्यूज़िक खां बिना ज़िंदगी इनकम्प्लीट आहे ख़ासि तौर ते सुठा आवाज़ हुजनि सुठो अंदाज़ हुजे त पोइ इन खां अलावा बाक़ी इंसान खे छा खपे सो तमामु बहितरीनु माशाल्लाह आवाज़ जो मालिक आहे तमामु बहितरीनु सिंगर आहे ख़ासि तौर ते जेकॾहिं असां पुराणी कंपोज़िशन्स जी ॻाल्हि कयूं ऐं हिकिड़ी तमामु बहितरीनु कंपोज़िशन ऐं यकीन कयो सिंधी कंपोज़िशन्स में मुंहिंजी मोस्ट फेवरेट तरीन कंपोज़िशन आहे टिड़ी पवंदा टारी जॾहिं ॻाढ़ा गुल ऐं एॾी पसंदी ख़ासि तौर ते अलन फ़क़ीर साहिबु असांजे पाकिस्तान जो तमामु वॾो नालो उन्हनि ॻाई ऐं उनखां पोइ वरी मोहम्मद अली शेखी अलन फ़क़ीर मिली करे उनखे ॻायो ऐं उनखां पोइ जंहिं टे इंसान ॻायो ऐं उहो कामयाबु थियो उहो आहे माशाल्लाह सां आरिफ़ अंसारी साहिबु ऐं इन खां अलावा भी काफ़ी सॉन्ग्स आहिनि जेके उन्हनि जा हिट आहिनि सो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम और सलाम सिंध में आपको वेलकम कहते हैं बहुत बहुत शुक्रिया कि आज आप आए यहाँ पर बहुत अच्छा लगा आपको आप लोगों का शुक्रिया आपने बुलाया मुझे खुद भी बहुत अच्छा लगा यहाँ चलें तो आपसे बातें भी करेंगे और म्यूजिक भी सुनेंगे इसके अलावा अब्दुल हकीम साहब भी मौजूद है हमारे साथ तो उनके साथ भी हम बिल्कुल गुफ्तगू करेंगे लेकिन यकीन करें आज सोने पे सुहागे वाली बात हो गई कि
एक और ऐसी हस्ती हमारे साथ मौजूद हैं कि मैं कहती हूँ कि दुनिया में 3 इंस्ट्रूमेंट्स हैं जो कि मुझे ज़ाती तौर पर बहुत पसंद है, तबला, बांसुरी और वायलिन। ओहो। और ये तीनों ऐसी चीज़ें हैं कि अगर जो इंसान इन तीनों के साथ इंसाफ करें, बहुत कम लोग ऐसे होते हैं जो कि इन 3 चीज़ों के साथ इंसाफ करें। तो एक ऐसी हस्ती हमारे साथ मौजूद हैं जो कि वाकई इंसाफ करते हैं और बहुत अच्छा वायलिन प्ले करते हैं। उस्ताद इसलिए कह रही हूँ क्योंकि ये बहुत मुश्किल चीज़ है और मुश्किल तरीन चीज़ आप बजाते हैं। तो उस्ताद सईद अहमद साहब मौजूद हैं। अस्सलाम वालेकुम। आपके लिए तालियां बजाऊंगी क्योंकि इतना ढूंढा इस इंस्ट्रूमेंट को बजाने वालों को, लेकिन नहीं मिले, आज मिले। तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच कि आप यहाँ पर मौजूद हैं। आपसे बात भी करेंगे और साथ ही यकीनन आप आरिफ साहब का साथ देंगे। तो हम चाहेंगे चूंकि आप आए हैं और आज़ादी के इस महीने को भी हम सेलिब्रेट कर रहे हैं, तो क्यों ना ज़रा आगाज़ में नेशनल सॉन्ग हो जाए, क्या कहते हैं? जी बिल्कुल बिल्कुल, है ना, उसके बाद फिर बातचीत। हाँ अच्छा, एक आपने पेट्रियाटिक सॉन्ग का जिक्र किया है, एक मिल्ली नगमा जो कि अल्लाह फकीर साहब ने गाया और इससे पहले तो पहले रिकॉर्ड हुआ था ब्लैक एंड वाइट दौर में, फिर उसके बाद इसको जब काफ़ी वक्त गुजर गया तो दोबारा इसको रिकॉर्ड किया था। तो फिर पीटीवी ने ताजदार आदिल साहब का आइडिया वो, तो उन्होंने अल्लन साहब के इंतकाल के बाद कंप्यूटर यूज़ करते हुए आरिफ अंसारी को और अल्लन साहब को मर्ज किया। क्या बात तो है। वीडियो बहुत सारे लोग देखते हैं, सोशल मीडिया पे मौजूद है। तो वो उसमें अल्लन साहब और मुझे अलग अलग हालांकि शूट किया, लेकिन इस तरह से मिलाया, ऐसा लग रहा है कि हम साथ हैं। यानी कि ये इस सॉन्ग को अवार्ड भी मिला था कि बेस्ट पीटीवी सॉन्ग्स 25 में से एक ये सॉन्ग भी सेलेक्ट हुआ। तो इसमें खूबी है कि देखने वालों को अब ज़रा दोबारा देखें, क्योंकि उसमें अल्लन साहब और मैं साथ ज़रूर हैं, लेकिन रियलिटी में नहीं है, क्योंकि वो उनके इंतकाल के भी तकरीबन 2.5 साल बाद वो रिकॉर्ड हुआ था। और मेरे लिए ऑनर कि ये एक वाहिद सॉन्ग है जो कि किसी ऐसे सिंगर के साथ आप गा रहे हैं जो अब आपके साथ नहीं है। अल्लन साहब के साथ वैसे मैंने शोज़ वगैरह किए और उनकी एक बात बहुत अच्छी लगती थी मुझे। अच्छा, वो बड़ी अच्छी एक बात करते थे, वो बड़े वफादार आदमी ना, बड़े पेट्रियाटिक टाइप के आदमी थे। तो वो सिंधी में कहते हैं कि जैन जो खाइन दो उन्हें जो गाइन दो। आए है बहुत को। तो ये जो बात है कि जो आप जो लोग सिंध में रहते हैं, सिंध का खाते हैं, तो सिंध का जरूर गाना चाहिए। सिर्फ खास तौर पर उनका स्टाइल, उनका गेटअप, उनका जो था लिबास जो था, वो यकीनन तमाम सिंगर से अलग था और यही वजह थी कि आज भी हम उनको याद करते हैं। तो शायद अगर किसी को नाम ना भी पता होगा और जरा लिबास के बारे में तज़किरा किया जाए तो फौरन कहते हैं अरे इनको तो मैंने सुना है। तो इट्स अ सिंबल ऑफ सिंध, एक शख्स जिसमें पूरा सिंध नजर आता था। बिल्कुल। तो अल्लन फकीर साहब कमाल। हो जाए फिर? जी बिल्कुल सर, इजाजत है? ओके जी, इजाजत। इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया, इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, सागर में तूने पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह।
पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह। इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह। शाह लतीफ से बरकत पाए, शाह लतीफ से बरकत पाए। माण्हू सभई न सोना, पखी सब नाहन, कह माण्हू मंज अचे शाह लतीफ से बरकत पाए, शाह लतीफ से बरकत पाए। आलन और आली की दुआएं, जिनको वतन ने नाम दिया, जिनको वतन ने मान दिया, तूने पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह। इतने बड़े जीवन सागर में तूने पाकिस्तान दिया। हो अल्लाह, हो अल्लाह, हो अल्लाह, बहुत खूब। और वही जो एक उस ज़माने में जो इस गीत में, इस नगमे में एक खूबसूरती थी, एक खुशबू थी, वही खुशबू आज फिर से फील हुई। तो माशाल्लाह क्या कहने, बहुत खूब, बहुत ज़बरदस्त अंदाज। माशाल्लाह आपने भी बड़ा खूब प्ले किया वायलिन कोर में, दोनों की तरफ वही मेरा ध्यान पूरा था। अमा की लगो अब्दुल हकीम साहब? तमाम बेहतर लगो, तमाम ज़बरदस्त, एंजॉय कयो? बिल्कुल एंजॉय कयो सी। थैंक यू महिरबानी। अच्छा, कॾहिं ईअं नेशनल सॉन्ग्स लिखण जी कोशिश कई आहे या कॾहिं ख़्याल जज़्बो जाॻियो आहे? हाँ, मुल्क जे लाइ कुझु लिखिजे? जी बिल्कुल कोशिश कईसीं, कुझु लिखियासीं बि सही, पर पोइ हीअं मौजूदु फ़िलहाल नाम यादि कोन्हनि। अच्छा, सही यादि आहिनि, बहरहाल लिखिया आहिनि मुल्क जे लाइ। लिखिया आहिनि सी, पंहिंजे सिंध जे मथां, पंहिंजी धरती मथां पाकिस्तान जे हवाले सां, ऐं तमामु माना काफ़ी पोइम लिखिया आहिनि सी, लेकिन वक़्तु मौजूदु न आहिनि। उनमें सिंध जे हवाले सां काफ़ी बेतब आहिनि। जी सर, सो कोशिशि कंदासीं त सर ब्रेक जो वक़्तु आहे, सो ब्रेक खां पोइ अव्हां खां बैत ॿुधूं, जेसिताईं अव्हां ॻोल्हे सघो था का सुठी शइ जेका व्यूअर्स के भी तमाम घनी पसंद अचे। और आपसे भी बिल्कुल हम बातचीत के सिलसिले को आगे कंटिन्यू करेंगे, बट व्यूअर्स वक्त आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुई, ब्रेक खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं, ऐं ब्रेक खां पहिरियों कुझु अनाउंसमेंट्स आहिनि जेके मां चाहींदसि कयूं, ऐं उन खां पोइ असां वापसि उहो सिलसिलो जेको कचहरी जो ब्रेक जे करे टुटी पियो उनखे असां जोड़ींदासीं। पर हिकिड़ी ख़ासि अनाउंसमेंट जेका मां थोरी देरि पहिरियों बि करे चुकी आहियां, हाणे ॿीहर उनखे इन करे कयां पई जो मीडिया ते अॼुकल्ह ड्रामनि जी, फिल्मुनि जी, सॉन्ग्स जी, हर शइ जी भरमार आहे। उन्हनि जे विच में रवां को ड्रामो आहे, का फिल्म आहे, को सूफ़ी सॉन्ग आहे, का अहिड़ी शइ आहे, बट ईअं चइजे त अव्हांखे फ़िलहाल त इहो हिकिड़ो सस्पेंस आहे, अव्हांखे इहा शइ सम्झ में न ईंदी त छा आहे। जेकॾहिं अव्हां हिनखे सूफ़ी अव्हां ज़ौक़ रखो था, इन हवाले सां अव्हां ॿुधंदो उहे मध्यम, जॾहिं अव्हां धुनूं ॿुधंदो त अव्हांखे अंदाज़ो थींदो, अव्हांखे हिप्नोटाइज़ करे
छॾींदियूं उहे धुनूं अव्हांखे इलाही घणो उहे शयूं मुतासिर कनि थियूं ऐं ख़ासि तौर ते अव्हांखे हुन टीज़र में हिकिड़ी लीक नज़र ईंदी जेका मथे जे तरफ़ वञे पई हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ी लीक उथे थी जेका मथे वञे पई इन जो मतिलबु आहे त अव्हांजे अंदरि उहा जुस्तजू जाॻाई पई वञे पर असुल में छाजे करे जो हिन में एतिरो सस्पेंस आहे जो जॾहिं मां हुनखे ध्यान सां गौर सां ॿुधो था त यकीनन अव्हां सोचे बि सघो था जेकॾहिं सोचणु चाहियो उन हवाले सां बहरहाल इलाही मुश्किल आहे इन जे लाइ अव्हांखे उहा शइ ॾिसणी पवंदी अव्हां जहिड़े एंगल सां हिनखे ॾिसो अव्हांखे हिकु नई शइ नज़र ईंदी हिकिड़ी डिफरेंट तकलीफ़ नज़र ईंदी ऐं ड्रामा में कहिड़ियूं कहिड़ियूं क्वालिटीज़ आहिनि यकीनन टीज़र्स में अव्हांखे नज़र अचनि पियूं सो अव्हां ॾिसो ऐं पोइ अव्हांखे ख़बर पवंदी त को ड्रामो आहे का फिल्म आहे को सूफ़ी कलाम आहे बहरहाल हिन जे टीज़र्स में एतिरो सहर आहे जो अव्हांखे इहा शइ हिप्नोटाइज़ करे छॾे थी सो रवांखे अव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं टपाल मेज़बान चांहि मुंहिंजी पसंदीदा चांहि इन करे जो रोज़ अर्ली मॉर्निंग सुबुह सुबुह असांजे सेट ते टपाल मेज़बान जी चांहि हूंदी आहे ऐं अक्सर असांजा महिमान जॾहिं ईंदा आहिनि त मां उनखे चवंदी आहियां भली करे आया ऐं टपाल मेज़बान जो अव्हां कमर्शियल जेकॾहिं ॾिसो त उन में बि अव्हांखे सॉन्ग इहो नज़र ईंदो भली करे आया सो मेज़बानी जो राज़ बि आहे हिन में सो असांजो छोटू अची चुको आहे टपाल मेज़बान जी चांहि खणी माशाल्लाह तमामु बहितरीन चाय आहे तमामु बहितरीन ईअं चए त ज़ाइक़ो आहे हिन जो तमामु सुठी हिन जी लज़्ज़त तव्हांखे फील थींदी सो आपको यही कहूँगी कि भली करे आया क्योंकि टपाल मेज़बान भी यही कहती है सिंध की मेज़बानी का राज और ख़ासतौर पर हम अपनी अगर सिंध की बात करें तो सिंध में अगर कोई मेहमान चाय पिए बिना चला जाए तो हमारे लिए यकीन करे बड़ी शर्मिंदगी की बात होती है बिल्कुल बिल्कुल सर असां वटि बि माशाल्लाह छा करे जो गडाब सां ताल्लुक़ रखो था गडाब सिटी में जॾहिं मां आयसि मेज़बानी उहा ई आहे जेका असांखे ॻोठनि में मिले थी हालांकि शहर आहे न असां वटि हाणे सदियूं पुराणो जेको कल्चर आहे उनखे अञा बरक़रार रखिया आहे सही असां वटि इहो माना एप सम्झियो वञे थो त को महिमान अचे ऐं खाइण पीअण बिना वापसि हलियो वञे इहो माना हिकिड़ो तमामु बुरो फील सही पर भले केॾी बि महिमान खे जल्दी हुजे चांहि जे लाइ असां विहारींदा ई आहियूं ख़ासि तौर ते मेज़बान जी चांहि हुजे जी जी त बिल्कुलु छा ई ॻाल्हि आहे उहा ई ॻाल्हि आहे न त मेज़बानी जो राज़ आहे ऐं हिन महिल मेज़बानी जा फ़राइज़ यकीनन इस वक़्त मेज़बानी के फ़राइज़ में मेज़बान चाय का एक और फायदा है अच्छा कि फिर डबल मेज़बानी हो जाती है ना एक तो मेज़बान खुद है जो आपको चाय के लिए बिठा रहा है और फिर चाय भी मेज़बान है तो दो मेज़बान हो गए दो मेज़बान हो गए यही वजह है कि हमारा प्रोग्राम हमेशा इतना जानदार होता है कि लोग देखते हैं लाइक करते हैं और इतनी ज़्यादा कॉल्स हैं कि हम लोग कभी कभी परेशान हो जाते हैं कि किसकी ट्रांसफ़र की जाए किसकी ना की जाए खैर चाय के साथ बिस्किट ना हो तो फिर यकीनन ये बात भी अधूरी रह जाती है लेकिन फ़िलहाल हमने चाय का इंतज़ाम कर दिया है और बिस्किट्स यकीनन इस वक्त घरों पे आ चुके होंगे क्योंकि अक्सर लोग बिस्किट के बिना सुबह की चाय नहीं पीते और हम कहते हैं कि चाय होनी चाहिए तो खैर व्यूवर्स पीक फ्रेंड्स सुपर पाकिस्तान जो एक वॾो बिस्किट ब्रांड आहे ऐं पीक फ्रेंड्स सुपर आने सां खीर सां उनखे तयारु कयो थो वञे ऐं बहितरीन ज़ाइक़ो आहे हिन जो ऐं उनखे अलावा ख़ासि तौर ते हर इलाइक़े में अव्हांखे ही दस्तयाब मिलंदो ऐं ॿी ॻाल्हि इहा त आज़ादी असां सेलिब्रेट कयूं पिया आज़ादी जो महीनो आहे ऐं 14 अगस्त ते असां पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं सेलिब्रेट कंदासीं सो आज़ादी जो मुबारकूं पूरी क़ौम खे पीक फ्रेंड्स सुपर जी तरफ़ां ऐं ही आज़ादी जे महीने में आज़ादी जे जश्न में पीक फ्रेंड्स सुपर पूरी क़ौम सां गॾु आहे जेका ख़ासि ॻाल्हि आहे हिन महिल जी सो पीक फ्रेंड्स सुपर जो तावन पिणु असां सां गॾु हासिल आहे सो बातचीत के सिलसिले को मैं चाहूँगी कि कंटिन्यू करें चाय भी आप पीजिए साथ में और बातों को भी बिल्कुल हम आगे बढ़ाएंगे लेकिन म्यूजिक पे आएंगे लेकिन पहले जरा शायरी की बात हो जाए सर बैत ब्रेक खां पहिरियों ॿुधणो हुयो पर ब्रेक जे करे उहो थोरो डिस्कनेक्ट थी वियो कचेरी जो सिलसिलो कहिड़ो ॿियनि ॿुधाइणु चाहियो हा मोखी मतार जे हवाले सुर मां तव्हांखे कुझु ॿुधायूं हिकिड़े जो मतारनि सां तालुक़ु मुंहिंजो बेसिकली मोखी मतार माग उन्हनि सां ई आहे माशाल्लाह पंहिंजे इलाइक़े खां जी खां शुरू कंदसि जी सुर्क काण सदूं रखियो अचनि रूह में वाह सुर्क काण सदूं रखियो अचनि रूह में वह पी वहसन घणो हाल वञाइन हदूं वाह तन संधियूं तंदूं मतारनि खुतल मंद में वाह ॿियो इन हवाले सां तव्हांखे ॿुधायां थो ॾिसियो मोखीअ माग रोए नाराथर उथी मतारा जाग मद नाहे मेखाने में हिन वक़्त में सूरत हाल जेकी असांजी आहे जो उन हवाले सां मूं बैत चयो त
असांजा माग तारीख़ी जेके विरसा उहे मिटिजंदा वञनि बदकिस्मती सां। सो अहिड़ा MDA मुखीअ जी क़बर उन्हनि जे अंदरि अची वई, मतिलबु त उहो जेको असांजो तारीख़ी विरसो उहो मिटिजंदो वञे। मतारा उन्हनि जी बि क़बरूं डिमॉलिश थी वियूं आहिनि। असांजी चौखंडी क़ब्रस्तान जेको तारीख़ी विरसो उते बि हींअर लैंड माफ़िया टेकर माफ़िया उन्हनि अची कब्ज़ो कयो हुयो। त मक़सदु इन हवाले सां असांजा जेके तारीख़ी विरसो तारीख़ी माग मिटिजंदा पिया वञनि। त उन हवाले सां इहो मूं चयो त न रहियो मेखानू न रहिया मुखीअ मट पुराणा से पट मूर न रहिया मतारनि लाइ। वाह, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इहा ई ॻाल्हि आहे असांजा विरसा असांजी तारीख़ इलाही घणी क़दीम आहे। इन विरसनि जी हिफ़ाज़त यकीनन असांखे ई करणी आहे, छाजे करे उन विरसनि जा वारिस विरसनि जा मालिक असां आहियूं। सो अलाह करे त शल हुकूमत बि हिन में हथ वधाए अॻिते, अवाम भी पंहिंजी तरफ़ां कोशिशि करे त विरसनि खे बचाए। खैर, आपने माशाल्लाह जो पेट्रियोटिक सॉन्ग अभी थोड़ी देर पहले परफॉर्म किया, इसको मैं हमेशा कहती हूँ ये तारीखी है, बहुत कदीम है, क्योंकि इसके अंदर जो फीलिंग, जो पाकिस्तान के लिए मोहब्बत, शायरी, कंपोजिशन, आवाज, जमीलुद्दीन आली साहब ने बहुत अच्छा लिखा है इसमें। और इसका जो मक्ता है उसमें ये पहला मक्ता होगा कि जिसमें शायर के साथ साथ सिंगर का नाम भी मौजूद है। सही, माशाल्लाह। ये मतलब एक कहें कि शाह डबल लतीफ खुशी की से बात बरकत पाएं अल्लन और आली की दुआएं। वाह। तो ये पहला मैं समझता हूँ कि एक वो मक्ता है कि जिसमें शायर का नाम तो है, शायर के साथ साथ सिंगर का भी नाम है। और खासतौर पर लिरिक्स पे अगर ध्यान दें तो पाकिस्तान की बात जिस खूबसूरती से की गई है उसमें यकीनन फिर शाह लतीफ़ की बात मतलब सिंध को कनेक्ट कर दिया। और लतीफ़ सरकार हमारे लिए बहुत मौजिज़ हस्ती हैं, उनका जो नज़रिया था, जो फ़िलॉसफी थी, वो भी उसके अंदर आ गए। तो जस्ट इसी तरह के पेट्रियोटिक सॉन्ग्स ही आप परफॉर्म करते हैं या आजकल की ज़रा मॉडर्न ट्रेंड पे भी है? वर्सटैलिटी, हाँ, वर्सटैलिटी होनी चाहिए। वो पेट्रियोटिक सॉन्ग्स हों, रोमांटिक हों, इन एवरी लैंग्वेजेस हों, डिफरेंट लैंग्वेजेस हों, सिंधी में। बल्कि मुझे भी एक बात याद आ गई, एक PTV पे एक सिंधी सॉन्ग, जब पहला सिंधी सॉन्ग गा रहा था, अच्छा। तो प्रोड्यूसर ज़रा परेशान थे, कहने लगे यार आरिफ अंसारी आप गा लेंगे ना सिंधी? मैंने कहा सही, मैं बस ये कह सकता हूँ कि मुँह डर के ट्रां कंदे डिठो, अरे तब थी ना बस। तो एक्चुअली कि किसी भी लैंग्वेज का एक अलग टेस्ट होता है जो बहुत खूबसूरत होता है। जैसे सिंधी लैंग्वेज में कमाल बात ये कि 52 अल्फ़ाबेट्स हैं इसके, तो जितने साउंड सिंधी लैंग्वेजेस में वो इंग्लिश में या उर्दू या किसी और में नहीं है, बहुत कम है। तो वो उसमें ये होता है कि इसी वजह से जो सिंधी स्पीकिंग लोग हैं वो डिफरेंट लैंग्वेजेस को बहुत इजीली बोल लेते हैं, जैसे चाइनीज़ बहुत अच्छी तरह बोल लेते हैं। तो आप ये बात नोट कीजिएगा कि जो लोग अगर चाइना उनको जाना होता है तो वो बहुत इजीली बोल लेते हैं, सीख लेते हैं कोशिश करके। और मैं पर्सनली मुझे बड़ा अच्छा लगता है हर किस्म की लैंग्वेज में गाना या थोड़ा सीखना। तो मैंने सिंधी में भी गाया है और पंजाबी, सराइकी, और कभी कभी दुनिया में कहीं ऐसी जगह जाना पड़ता है तो कभी कभी मैं चाइनीज सॉन्ग भी गाता हूँ। चाइनीज भी गाते हैं? वो एक रट्टाफिकेशन है, वो एक, लेकिन फिर भी हाँ, लेकिन वो बड़ा मजेदार। सिंगापुर में हमारा जो ड्राइवर था, आपसे क्योंकि चाइना पाकिस्तान का बड़ा अच्छा दोस्त है। हाँ बिल्कुल, व्हाई नॉट, लेकिन उसकी कोई तैयारी नहीं है, मैं वैसे ही शुरू हो जाता हूँ। ऐसा करेंगे कि जो अगला ब्रेक आएगा, ब्रेक के बाद तो फिर हम कोशिश करेंगे कि ज़रा पहले तैयारी हो जाए उसकी, क्योंकि हम इससे, क्योंकि पाकिस्तान की जितनी दोस्त कंट्रीज़ हैं उनको भी ज़रा थोड़ा सा किरदार होता है किसी कंट्री को स्ट्रॉन्ग बनाने में, तो यकीनन चाइना का बड़ा अच्छा किरदार है। तो आपसे हम कुछ सुनना चाहेंगे फिलहाल, चाइनीज़ तो नहीं लेकिन जो भी आप सुनाना चाहें फिलहाल। तो चाइनीज़ सॉन्ग हम ब्रेक के बाद सुनेंगे आपसे। एक बहुत खूबसूरत सा पाकिस्तानी सॉन्ग है, वो एक्चुअल सुबह का वक्त है तो उसी राग में अच्छा लगता है। वो एक बहुत सलीम रजा साहब का बहुत सुपर हिट सॉन्ग है जी।
गुंचा हंसी बदन है जाने मन जाने बहारा रश के चमन लो गुंचा हंसी बदन है जाने मन जाने बहारा जन्नती हूरे तुझ पे फिदा रफ्तार जैसे मौजे सबा चंदा जबी शीरी सुखन है जाने मन जाने बहारा रश के चमन लो गुंचा हंसी बदन है जाने मन जाने बहारा है नाज पर नाज़ाफरी लाखों हंसी है तुझसा नहीं जुल्फे तेरी मुश्के खुतन ऐ जाने मन जाने बहारा रश के चमन गुंचा हंसी बदन है जाने मन जाने बहारा जाने बहारा। बहुत खूब दिल से तालियां आप दोनों के लिए। और सर अंदाज के लगो तमाम ज़बरदस्त तमाम बेहतर सही मेहरबानी अदा थैंक यू ईंदी आहे थोड़ी थोड़ी तो सिंधी ईंदी आहे मूंखे ईंदी आहे सिंधी मूंखे जेसिताईं ख़बर पई अव्हांखे सिंधी ईंदी आहे हा ऐं इन करे हाणे मां इहो सोचियो आहे त सवाल सिंधी में कंदसि जवाब भले मां उर्दू में ॾिजो हा ठीकु आहे ऐं जॾहिं तव्हां ॻाए पिया यकीन कयो मां कंहिं महिल हेॾे मुंहुं हुयो कंहिं महिल हेॾे मुंहुं हुयो कंहिं महिल हेॾे ध्यानु हुयो कंहिं महिल हेॾे ध्यानु हुयो सो बहुत ज़बरदस्त Thank you, माशाल्लाह thank ऐं व्यूअर्स इन सां गॾु वक़्तु थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स एक बार ॿीहर मां सभिनी खे भली कार चवंदासीं सलाम सिंध में ऐं सलाम सिंध हिकिड़ी ख़ासि शइ आहे हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम आहे यकीनन इन जो अव्हांखे बेसब्रीअ सां इंतज़ारु हूंदो आहे ईअं ई हिकिड़ी ख़ासि शइ आहे रवां ऐं रवां जो ज़िक्र असां कयूं पिया इन करे कयूं पिया जो वाक़ई इलाही ख़ासि शइ आहे ऐं ख़ासि आहे या न आहे यकीनन अव्हांजे नज़रियनि ते डिपेंड करे थो छा करे जो रवां को फिल्म आहे को ड्रामो आहे को म्यूज़िक वीडियो आहे को सूफ़ी कलाम आहे इहो अव्हां यकीनन जहिड़े हिसाब सां उनखे जंहिं एंगल सां मां सोचींदो अव्हांखे उहो ई एंगल मिलंदो उन में ऐं जेकॾहिं अव्हां सूफ़ी ज़ौक़ रखो था सूफ़ी कलाम अव्हां पसंदि कयो था त उन में अव्हांखे अहिड़ी धुन मिलंदी अहिड़ो सहर मिलंदो जो अव्हां हिप्नोटाइज़ थी वेंदो ऐं उन जे सहर में अव्हां गुम थी वेंदो त इहा क्वालिटी आहे रवां जी यकीनन हिन महिल टीज़र्स मां इलाही शयूं अव्हांखे ख़बर पवनि पियूं ऐं इलाही यकीनन नज़रिया जुड़िया हूंदा इन सां छा करे जो सॼी जंग आहे नज़रियनि जी सो रवां छा आहे इहो यकीनन अव्हांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं अव्हां रवां ॾिसंदो पोइ को ड्रामो आहे का फिल्म आहे को म्यूज़िक वीडियो आहे या को सूफ़ी कलाम आहे इहो फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे इहो हिकिड़ो सस्पेंस आहे बहरहाल रवां हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो रवां बसि रवां आहे अव्हां उनखे ज़रूरु ॾिसजो सो महिमान मौजूदु आहिनि ऐं शाइरी जी ॻाल्हि ॿोल हले पई
अच्छा सर ब्रेक खां पहिरियों चाइनीज़ ॿोलीअ जी ॻाल्हि थी, ॿोलियुनि जी ॻाल्हि थी, त अव्हां छड़ो सिंधीअ में ई शाइरी कई आहे या इन खां अलावा बि ॿोलियुनि में शाइरी कई आहे? हाँ कुछ उर्दू में तबाद में की सी, हाँ बाकी ज़्यादातर सिर्फ सिंधी में। ठीक, सिंधीअ में जी हाँ। है न, माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। सिंधी में, उर्दू में मां तबाज़ मां ई कई आहे। इन खां अलावा ॿियूं ॿोलियूं यकीनन छा थी करे जो गडाप में जेके माण्हू रहनि था उनजो लहजो, उन्हनि जी ॿोली असांजे सिंधीअ खां थोरी तब्दील आहे। जी बिल्कुलु, असांजो जेको लहजो आहे उहो कोहिस्तानी ऐं कोहिस्तानी लाड़ी सां मिले थो। जी हाँ, तो उनजे अंदरि जीअं उत्तर या काछो या मुख़्तलिफ़ जेके लहजा आहिनि, असांजो हटी करे हिकिड़ो सादो जेको लहजो आहे जंहिंखे असीं लाड़ी ऐं कोहिस्तानी जेको लहजो चऊं। जी हाँ, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं यकीनन अव्हां जॾहिं अच्छा जॾहिं अव्हां लेक्चर वग़ैरह ॾींदा हूंदो स्कूल में, छा थी करे जो एजुकेशनिस्ट बि आहियो, ॿारनि खे बि शाइरी ॿुधाईंदा आहियो या सिर्फ़ु किताब में क़ैद करे रखी आहे? न ॿारनि खे त कोन था ॿुधायूं। अच्छा जी हाँ, सही, इहा बि सुठी ॻाल्हि आहे जो बहरहाल ॿारनि खे मुंहिंजे ख़्याल में त ॾसणु खपे थोरो तारीख़ जे बारे में, थोरो हिस्ट्री जे बारे में। जी सो इहो जेकॾहिं नई तब्दीली अची वञे स्कूल्स में त बहितरीनु ॻाल्हि थी वेंदी। न बिल्कुलु, जेके उन्हनि जा जेके पॉज़िटिव जे ॻाल्हियूं उहे असां उन्हनि खे ॿुधायूं था। ठीकु, जी हाँ, उन्हनि त जीअं उन्हनि खे अवेयरनेस थी असांजे सकाफ़त, असांजे कल्चर जे बारे में उन्हनि खे ॼाण ॾींदा आहियूं। बिल्कुलु सही। अच्छा जी, बात हो रही थी कुछ एक बड़े अच्छे टॉपिक पर कि चाइनीज़ में आप कुछ सुनाएंगे हमें, और ये मेरे ख्याल से कि किसी भी चैनल पर आप फर्स्ट टाइम परफॉर्म करेंगे सिंध टीवी पर चाइनीज़ में, है ना? ये हिम्मत या ये जुर्रत जो है वो सिंध टीवी ने की है कि जी आरिफ अंसारी यू हैव टू सिंग इन चाइनीज लैंग्वेज। चाइनीज़ लैंग्वेज। इसके अलावा भी आपका माशाल्लाह से बड़ा एक अच्छा वीडियो इस वक्त ऑन एयर है डिफरेंट चैनल्स पर, तेरे बंदे, एक सूफी कलाम, एक सूफियाना कलाम, और तलत साहब उस वीडियो में हमें नजर आ रहे हैं सोशल मीडिया पर। बिल्कुल, और आप भी हैं उसके अंदर। तो बड़ी मैं मौका मिला है, मैं जो लोग इस वक्त देख रहे हैं उन सब का बहुत शुक्रिया। फेसबुक पे जिन लोगों ने वो पेज लाइक किया, उस वीडियो को लाइक किया, और वो आते ही उसने बड़ा धूम मचा दी, धूम मचाई, ये कह सकते हैं। ये जुमला एक बड़े चैनल का था, खबरों में आया था ये जुमला जो आप कह रहे हैं। नहीं, इस वक्त हम इसलिए कह रहे हैं क्योंकि यकीनन धूम को हम बहुत सारे एंगल्स में देखते हैं ना। मूवी की बात तो हम नहीं कर रहे, लेकिन हम कहते हैं कि जो तहलका मचा दे, वो एक तो सनसनी खबर होती है जो कि हम अक्सर यूँ कहें कि हेडलाइंस में सुनते हैं, एक ब्रेकिंग न्यूज़ होती है, लेकिन कुछ चीज़ें ऐसी होती हैं कि यकीन करें उनको ब्रेकिंग न्यूज़ में ही चलाना अच्छा लगता है। बिल्कुल बिल्कुल, है ना? एक्चुअली मैं इस पूरे कलाम में जो है मैं जिस नतीजे पे पहुंचा हूँ कि एकदम लोगों को इतना क्लिक क्यों किया उस आइटम ने, या लोगों को इतना पसंद क्यों आया, तो उसकी एक्चुअल मेलोडी जो है ना वो सदियों पुरानी जो रची बसी एक सिंधी मेलोडी है। जॾहिं ही गाढ़ा गुल लूमिया तॾहिं ही मिलंदासीं, हो तॾहिं ही मिलंदासीं। जीवन पे छाई रातें हैं काली, सपनों से खाली आंखें सवाली, कर दे अंधेरे ओ मेरे अल्लाह साईं दूर, हो कर दे अल्लाह साईं दूर। बहुत। तो ये जो एक्चुअल ये जो मेलोडी है ना, इसका कमाल है। और फिर शायरी, और फिर सोने पे सुहागा लगाया इसमें तलत हुसैन साहब ने। अच्छा, और वो लोग जो इस वक्त देख रहे हैं प्रोग्राम, मैं उनको बता दूं कि एक और वो जब वीडियो देख रहा होता है आदमी तो नाम नहीं पढ़ता कि किसने क्या क्या किया, बस सिर्फ वीडियो देखता है, वीडियो देखा और बस। तो ज़रा गौर से देखिएगा, उसमें जो मैं गा रहा हूँ वो शायरी तो एक शायर है नदीम असद उनकी है, लेकिन जो तलत हुसैन साहब तहतुल लफ्ज़ पढ़ रहे हैं वो मेरे लिखे हुए हैं। क्या बात है। तो वो एक आमद थी एक कि अचानक किसी रोज़ जब फरिश्ता अजल आएगा लेने को तुझे, तब तू क्या करेगा, तेरी नेकी दिखावा था तेरे गुनाह पोशीदा का, जब राज फाश हो जाएगा तब क्या करेगा तू। वाह। कई झूठ सजाए चेहरे पर 100 ऐब छुपाए सीने में, जब जिस्म ज़बां बन जाएगा तब क्या करेगा तू। तो ये इस टाइप की एक शायरी है
तो वो तलत हुसैन साहब पढ़ रहे हैं, और तलत साहब का शुक्रिया, उन्होंने इस वीडियो में, इस कलाम में बड़ी मोहब्बत से और बड़ी मेहनत से काम किया और क्या बात है, काफी नोट पलक संवारी। तो अब जरा हम चाहेंगे कि फर्स्ट टाइम आप किसी भी टीवी चैनल पर, यानी कि सिंध टीवी पर फर्स्ट टाइम आप चाइनीज में गाने वाले हैं, चाइनीज में गा रहे हैं आप। बिल्कुल, चले, एक चाइनीज सॉन्ग है और इसका एक्सेंट तो जैसे तैसे जस्ट लाइक रटिफिकेशन है लेकिन सिंगापुर में हमारा जो ड्राइवर था वो चाइनीज था, तो मैंने उससे कहा यार ये थोड़ा मुझे बताओ, ये मुझे एक गाना याद है, हम सही गा रहा हूँ या कुछ गड़बड़ कुछ गड़बड़ कर रहा हूँ। तो फिर उसने थोड़ा बहुत नोक पलक संवारी, उसने वो मेलोडी है जी आमिर। 从这阵未来，我是我的呀，只要你养的，只要你养的，让我想的心他。 我想的心哈，相聚真未来，我是我的呀，只要你养的，只要你养的，让我想的心哈，谢谢。 आना पड़ेगा वही खास स्टाइल उनका माशाल्लाह बड़ा खूबसूरत से होते हैं कि हवा की हवा भी, फैशन का फैशन भी, उनके उनका कल्चर भी उससे शो होता है, लग रहा होता है, बहुत हसीन होते हैं। जितनी खवातीन माशाल्लाह खूबसूरत होती हैं उतने ही, लेकिन एक बात है कि जिस तरह अभी मुझे भाषा समझ में नहीं आई, इसी तरीके से अगर फर्ज करें कोई 4-5 चाइनीज लड़कियों को या लड़कों को एक साथ खड़ा कर दिया जाए ना, तो मैं पहचान नहीं पाऊंगी कि 1 वाले कौन से, 2 कौन से, 3 कौन से, सब एक ही जैसे होते हैं। बिल्कुल, ये तो हैरत है वो लोग कैसे पहचान लेते हैं, बड़ी बात है ना। अच्छा, एक बात आपने खवातीन का जिक्र छेड़ा है, मुझे एक बात पे बड़ी हैरत है। अच्छा, वो कौन सी? खवातीन को ये कैसे याद रह जाता है कि 4 साल पहले जो शादी हुई थी इसमें भाभी ने यही जोड़ा पहना हुआ था, यही बुंदे पहने हुए थे, ये कैसे याद रह जाता है? असल में वो जिस इंसान का काम 24/7 एक ही होगा, फर्ज करें आप गाते हैं, अब आपने कोई गाना फर्ज करें 30 साल पहले गाया, अब आपको नहीं पता होगा तो किसको पता 30 साल थोड़ा कम कर ले, 30 साल तो बहुत। मिसाल दे रही हूँ मैं, ठीक है। जैसे सर है शायरी की, चले शायर अक्सर भूल जाते हैं, वैसे ये बड़ी हैरत की बात है, तो इन्हीं से पूछना पड़ेगा। बिल्कुल, शायर शायरी विसारे जड़ी ना पांजी कल छो पांजी शायरी भी याद कौन थी रही है, अजीब इत्तेफाक है। और मुखे तो सिर्फ सवाइ चंद बेतन जे न त 200-250 खन बेत खन लिखियन सी, उन में सिर्फ चंद बेत जेके वो यादन भी वाला भी सब। अच्छा, छा रीजन हुंदो है? अक्सर बड़ा बड़ा शायर भी हिते आया है ने, अक्सर उनका जने चयो वेंदो है या त डायरी साण में हुंदी है, ऐं जेकॾहिं फर्ज़ करो विसारे अचनि चइजे त भई को बैत या को गज़ल ॿुधायो, चवंदा आहिनि पंहिंजी शायरी यादि न आहे, न रहंदी, ऐं ॿियनि जी शायरी वरी यादि हूंदी आहे। बिल्कुलु, इहो कीअं? इहो कुदरत जो करिश्मो। इन माय ओपिनियन मेरे ख्याल से या तो ये वजह है कि चिराग तले अंधेरा, पता नहीं ये बात, हालांकि आप खुद भी बहुत अच्छे शायर हैं, आप भी बहुत अच्छी शायरी करते हैं, लेकिन ये इंसान की फितरत है, जो कुछ उसके पास होता है ना उसको इतनी कदर होती नहीं है। नहीं, बात कदर की नहीं होती, क्योंकि यकीनन बहुत बड़े बड़े शायर यहाँ पर आए हैं, उनसे यही सवाल पूछा है कि भाई, अक्सर मैंने पूछा नहीं, आज फर्स्ट टाइम पूछ रही हूँ कि आखिर याद क्यों नहीं रहती, क्या रीजन है इसके पीछे? लिखा बहुत कुछ होता है ना शाजिया, बहुत लिखा होता है, शायर है, इतना कुछ याद कैसे कर सकते हैं? मखसूस हिकिड़ो टाइम थिए थो, ईअं सम्झ तो हिकिड़ो नुज़ूल थिए थो, सही, उन नुज़ूल दौरान जेकॾहिं शाइर कागज़ कलम खणी उन ते जेकॾहिं उहो लिखी वठे थो त उहो महफ़ूज़ थी थो वञे, न त पोइ ज़हननि मां निकिरी थो वञे, ख़्याल मुंतशिर थी वेंदा आहिनि, मुंतशिर थी था वञनि ऐं उहो पोइ ज़हन में नथो रहे। ठीक, अच्छा जी, सईद साहब भी हमारे साथ मौजूद हैं। आगाज़ में बता चुके हैं व्यूवर्स को कि आप जो इंस्ट्रूमेंट प्ले कर रहे हैं वो मेरा मोस्ट फेवरेट तरीन है, और तबले वाला हो या बांसुरी वाला हो, उनसे मैंने सोलो ज़रूर सुना है, आवाज़ को हटा के। तो आज यही रिक्वेस्ट, यही फरमाइश आपसे करने वाली हूँ कि वायलिन ज़रा सोलो हो जाए, लेकिन उससे पहले ये जानना चाहूँगी आपने किन से सीखा? माशाल्लाह बहुत अच्छा प्ले कर रहे हैं आप। मेरे वालिद साहब, वालिद मोहतरम भी? जी,
मेरे बड़े भाई भी बजाते हैं, हमारे बात चचा भी है। बजाते हैं, महबूब अशरफ, ये सब हमारी पूरी यानी कि पूरी फैमिली। जी जी बिल्कुल। इसके अलावा भी कुछ इंस्ट्रूमेंट्स प्ले करते हैं या जस्ट बस वायलिन? सिर्फ वायलिन। जस्ट वायलिन। जी बिल्कुल। अरे शौक कैसे जागा, क्योंकि इतने सारे इंस्ट्रूमेंट्स हैं, गिटार सब कुछ? बचपन से मुझे शौक था, मैं अपने अब्बू के साथ जाता था, मेरे रूम में था, शौक था। अच्छा, बस जो भी है बस कर रहे हैं बस। क्या बात है। तो हम जरा अलग से कोई बहुत खूबसूरत सी धुन जो कि आप सुनाना चाहें। जी बिल्कुल। जस्ट वायलिन बजेगा, बाकी सब खामोश होंगे। जी सर। नहीं, उंगली नहीं रखनी, एंजॉय करना है। लेकिन कॉल ले लें पहले। जी ले। ठीक है जी, देखते हैं कि कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। हेलो। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, केर पे गल है? मैं मीरपुर खास सिंध से बोल रहा हूँ जी जी, अपना नाम बताइए। और ये प्रोग्राम मुझे बहुत ही अच्छा लग रहा है थैंक यू। कि आप लोग सिंध के लोगों को बल्कि चाइना को भी मिला रहे हैं, पश्तो लोगों को मिला रहे हैं, ये जो गुलूकार साहब बैठे हैं। ठीक। तो इतनी मुझे खुशी हो रही है कि क्योंकि लसानियत का तो होना नहीं चाहिए। जब हम इंतकाल कर जाते हैं तो कब्रें हमारी एक ही जगह होती हैं। ठीक। अब हम जिंदा हैं तो जी वो फलाना है, वो फलाना है। जिंदा रह के भी हमें मुसलमान रहना है और मर के भी मुसलमान। क्या बात है जी। अच्छा, अब दो बातें मैं आपसे और करना चाहता हूँ। एक सिंध का मसला है, पहले रोल करूँ, उसके बाद मेजबान तबाल का तरीकाकार पूछना है। सिंध का एक बहुत बड़ा मसला ये है कि मीरपुर खास से कराची तक कम से कम 3 ट्रेनें चले और मीरपुर खास से हैदराबाद तक। ये सिंध का बहुत मसला है, बल्कि मैं इस तमाम टीवी चैनल वालों को ये रिक्वेस्ट करूंगा, एक मिशन चलाएं। साद रफीक साहब अंधे बहरे गूंगे हैं, बल्कि गवर्नमेंट भी गूंगी है, बहरी है। यहाँ समझो इंटरनेशनल बॉर्डर है, साथ में इंडिया भी यहाँ ट्रेन जाती है। क्योंकि आपका जो चैनल है मैं समझता हूँ मसले भी हल करता है, और सिंध का नाम तो है, तो सिंध के मसले हल करने। बहुत शुक्रिया। मैं ये पूछूं सर जी, बहुत शुक्रिया आपका, थैंक्स अ लॉट। आपने जो बात कही वो बिल्कुल हम समझ चुके हैं। आपने जिन मसाइल का जिक्र किया उनको भी हम समझ चुके हैं। लेकिन देखिए, नोयत होती है। अभी हम चूंकि खुश हैं, पाकिस्तान की आज़ादी का दिन आने वाला है, तो हम नहीं चाहते कि किसी का भी मूड हम स्पॉइल करें। तो हम बस इतना कहेंगे कि अल्लाह करे कि जितने मसाइल हैं वो सॉल्व हो जाएं। और आपकी बात यकीनन इक़्तिदार में बैठे लोगों ने भी सुनी होगी, आम लोगों ने भी सुनी होगी, सभी ने सुनी है। तो इंशाल्लाह अगर अमल करना होगा तो ज़रूर कर लेंगे, वरना फ्यूचर में तब्दीलियाँ तो यकीनन वक्त के साथ आती रहती हैं। तो बहुत शुक्रिया कि आपने इन मसाइल की निशानदेही की। तो वायलिन। जी बिल्कुल।
अगर हम तारों से बंधे ना होते तो यकीन करें खड़े हो जाते। बहुत जबरदस्त माशाल्लाह। देखते हैं कि लाइन पे कौन है हमारे साथ। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सलाम संग में भली कार केर पे ॻाल्हायो? जी खैरियत से हैं आप? जी जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल खैरियत से हूँ, आप बताएं ठीक है? अल्हम्दुलिल्लाह मैं फर्स्ट क्लास। आज का शो मैं आपका देख रहा था, बहुत Thank you. अच्छा शो हो रहा है आपका। और बहुत ये जो शुक्रिया। आरिफ अंसारी साहब आए हैं, इनको काफी मैं लाइक करता हूँ। अरे थैंक यू। अक्सर इनके सॉन्ग में सुनता हूँ। अभी जो इनका एक न्यू सॉन्ग आया है तो वो भी मैंने देखा, बहुत अच्छा इन्होंने प्ले किया है और काफी नाइस वॉइस है इनकी। एंड 14 अगस्त करीब है तो मैंने कहा ऑल जितने भी लोग हैं सबको 14 अगस्त की मुबारक अभी से दें। थैंक यू बहुत शुक्रिया। आपको भी जश्न आज़ादी के एडवांस में बहुत बहुत मुबारक हो और खैर मुबारक। बहुत शुक्रिया आपने कॉल की। ऐं व्यूवर्स इन्हीं सां गॾु वक़्तु थी वियो आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स एक बार ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदासीं ख़ुशि आमदीद अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। एंड अब्दुल हकीम जोखियो साहब मौजूदु आहे जेको तमामु बहितरीनु शाइर आहे ऐं शाइरी जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी हुई, सो उनखे ई असां कंटिन्यू कंदासीं। सर माशाल्लाह शाइरी हिकिड़ी इलाही वसी फील्ड आहे ऐं उन में वॾा वॾा शाइर वॾनि शाइरनि पाण खे मनरायो आहे। हाणे जेका ईंदड़ जनरेशन आहे उनजो लाड़ो इलाही घटि पियो फील थिए, छो? तो असल में सॼो जेको माहौल जेको आहे जेकी हिन वक़्त जे अंदरि मीडिया या नेट मोबाइल मक़सदु उन्हनि तरफ़ ज़्यादा उन्हनि जो रुझान थी वियो। पढ़ण ते तमामु जेको रुझान घटि आहे, उनजो मेन सबबु इहो आहे। पर बहरहाल पोइ बि असीं मायूस त न आहियूं। हाँ बिल्कुलु मायूस न आहियूं ऐं पंहिंजो शेरो शाइरी ते तबाज़माई पोइ बि थिए पई माशाल्लाह। जी हाँ बिल्कुलु। असां पंहिंजे जनरेशन मां मायूस न आहियूं। तमामु सुठी ॻाल्हि आहे। अला करे थियूं बि न, छा करे जो उमेद जी जेसिताईं हिकिड़ी किरण बि ज़िंदा हूंदी आहे इंसान जे मन अंदर त पोइ इंसान ज़रूरु अॻिते वधंदो आहे। तो उम्मीद यकीनन आहे। अच्छा म्यूज़िक की अगर हम बात करें तो म्यूज़िक भी माशाल्लाह, लेकिन आजकल तो हर नौजवान इसी फील्ड में आपको मिलेगा। मैं मजाक में बोलती हूँ घर से खफा हो जाओ, अम्मी से बीवी से किसी से भी झगड़ा हो जाए गाना शुरू कर दो। तो ये क्या ये इतनी आसान हो गई है कि आजकल हर कोई नहीं गाने के लिए तैयार नहीं है? होता एक्चुअल, एक मुश्किल काम है। वैसे गाना और गुनगुनाना तो सबको ही आता है लेकिन ज़रा अच्छा गाना या ऐसा गाना जो आप प्रोफेशनली गा सकें या स्टेज पे खड़े होके गाना। वैसे तो बाथरूम में तो सभी गाते हैं, सभी गाते हैं सब ही गाते हैं, लेकिन ऐसा नहीं है। अच्छा, और म्यूज़िक या सिंगिंग जो है स्पेशली ऐसी चीज़ है, ये तो वही गा सकता है जिसको वो दे दे। क्या बात है, ये बहुत बड़ी बात कही आपने। क्योंकि ये आप जिस तरह हीरा पैदा होता है ना, उसको आप तराशते हैं, उसको थोड़ा सा फिनिश प्रोडक्ट पे लाते हैं, लेकिन आप हीरा बना नहीं सकते। बना नहीं सकते। हाँ, ठीक। तो इसी तरीके से आपका वोकल, आपकी आवाज़, हालांकि इतनी टेक्निकल फैसिलिटीज़ आ गई हैं कि अगर आप रिदम में नहीं तो आपको रिदम में ले आएंगे, अगर आप सुर में नहीं है तो आपको सुर में ले आएंगे। लेकिन इतनी फैसिलिटीज़ के बावजूद भी अभी तक आप एक अच्छे टोन के मोहताज हैं, और टोन सिर्फ वो देता है। क्या बात है। अच्छा, आपने तराशने की बात की, तो आप भी माशाल्लाह एक हीरा है पाकिस्तान का और बहुत अच्छा गाते हैं। आप इतनी तारीफ कर रही हैं, मेजबान चाय पिलानी चाहिए आपको मेरी तरफ। यही आपके सामने पड़ी हुई। और आपको किसने सिखाया तराशना? जी, मेरे उस्ताद मोहम्मद शफी वारसी साहब हैं, हैदराबाद में होते हैं, और फिर निसार बज़मी साहब से थोड़ा सीखा। निसार बज़मी बहुत बड़े कंपोजर एंड सिंगर, बहुत बड़े कंपोजर। और निसार बज़मी साहब की 3 कॉम्पोजिशन मैंने गाई, उन्होंने गवाया मुझे, जिसमें एक बड़ा सॉन्ग पेट्रियाटिक, एक मिली नगमा है, मैं हूँ सिपाही उस धरती का नाम है जिसका पाकिस्तान। महफूज शहीद साहब पे एक ड्रामा बना था निशान हैदर, उसका टाइटल सॉन्ग ये है जो नेट पे मौजूद है, लोग बड़ा उसको भी लाइक करते हैं। तो आज 14 अगस्त यानी अगस्त का महीना है, बस 3 दिन बाद, बाकी 2 दिन बीच में रह गए, इतवार के दिन इंशाल्लाह।
तो निसार बज़मी साहब और सबसे ज़्यादा तो उस्ताद शफ़ी वारसी साहब। और फिर ये आज अच्छा ये लगता है कि आपका काम इतना अच्छा हो जाए कि दूसरे लोग आपको उस्ताद कहें। तो हम वैसे तो सईद भाई मेरे साथ शोज़ में होते हैं ये साथ, लेकिन मुझे आज बहुत अच्छा लगा कि आपने इनको उस्ताद मोहम्मद सईद अहमद कहा। वो इसलिए क्योंकि ये जो टैलेंट है और इस तरह की चीज़ें पाकिस्तान में बहुत कम मिलती हैं। हाँ, ढूंढने के बाद काम इतना कर लिया ना, इतना अच्छा काम करते हैं तो लोग अब कहने लग गए हैं, ये मना करते हैं कि भाई मुझे उस्ताद नहीं कहो। नहीं, लेकिन सही साहब कुछ कहना चाह रहे थे बीच में। जी, आप कुछ कहना चाह रहे थे। आप कुछ कहना चाह रहे थे, मुझे पता है। मैं नहीं कुछ बोलो ना बोलो ना बोलो ना। अच्छा, लेकिन यकीन करें बेशक अपनी ज़ुबान से कुछ ना भी बोलें, लेकिन जो हाथ में इनके इंस्ट्रूमेंट है ना, इसके ज़रिए दिल की पूरी बातें जो ना वो निकाल के खोल के रख देते हैं कि ये हूँ मैं। इतनी फीलिंग के साथ आप बजाते हैं, क्योंकि यकीन करें किसी भी चीज़ में जब तक आपका फील नहीं होगा, फील नहीं करेंगे, बहुत मुश्किल है उसको गाना या करना। इवन सुरों की बात हो रही थी तो हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शायरी में जगह ऐसा ॾिसूं तो असांखे सुर मिलन था। जी हाँ, बिल्कुल ईअं ई अव्हां उन सुरनि खे पढ़ी करे उन्हनि सुरनि ते कुछ तवाज़माई कई है। जी हाँ, बिल्कुल। ये सुर ससुए, सुर मारुए, सुर सूणिए, सुर सारंगे, सुर गातुए, सही मूमल राणू, इन्हनि सभिनी ते मूं माना काफ़ी बेत लिखिया आहिनि। सही। जी हाँ, उन ते तबाज़माई कई असीं। ऐं हाणे इंशाल्लाह उमेद आहे त जेको मुंहिंजो किताबु छपर पेर छिनाम, जी हाँ, वो कंपोजिंग जे मरहले में इंशाल्लाह कुछ टाइम जे अंदरि छपजी पधिरो थींदो। इंशाल्लाह असांजो नेक तमन्नाऊं मां सां गॾु आहिनि त जल्दी छपजी पधिरो थिए त जे नवां जेके लिखणु चाहिनि था शाइरी ऐं शाइरी असां चाह रखनि था उन जे हथनि ताईं पहुचे उहे पढ़नि। सो वरी मेहरबानी लख थोड़ा मांजा, थैंक्स अ लॉट कीमती वक्त कड़ी अवां हिते आयो। आप दोनों का भी बहुत बहुत शुक्रिया। यकीन करें आज एक बहुत बड़े अरसे के बाद एक कुछ बहुत ख़ास सुनने को मिला, तो इसके लिए आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया। थैंक्स अ लॉट, बहुत अच्छा लगा कि आपने ज्वाइन किया इस शो में। सर पैगाम छा ॾियणु चाहींदो आख़िर में? असांजो पैगाम मोहब्बत जो पैगाम है, सिंध जे अंदरि नेठ मोहब्बत सां, प्यार सां, अमन सां, शांति सां रहूं ऐं पंहिंजी हिन धरती खे जन्नत बनायूं। क्या ॻाल्हि है। जी आरिफ सर, आप क्या कहना चाहेंगे? जी, मैं एक हमेशा यही बात होती है एक्चुअल किसी भी बंदे में आप सिर्फ खूबी ढूंढें, खामियां ढूंढनी है तो अपने अंदर ढूंढें आप। क्या बात है। क्योंकि अल्लाह पाक ने, अल्लाह साईं ने इंसान को जो बनाया उसमें अच्छा और बुरा सब है। सब है। तो चाहे कितना ही बुरा आदमी है उसमें कहीं ना कहीं अच्छा ज़रूर होगा, लाजमी है। हाँ लाजमी है। तो अगर इस तरह की सोच हो, और एक बात ये बीइंग अ पाकिस्तानी, हर बंदा अपना अपना काम प्रॉपर करने लग जाए। ठीक। आप आर्टिस्ट हैं, आप कंपेयर हैं, आप एक शो करती हैं, आपने अपना काम अच्छा किया, सईद भाई ने वायलिन अपना परफेक्ट बनाया, मैंने अपना काम पूरा किया, आमिर ने कीबोर्ड पे अपना, साईं ने अच्छी शायरी, यानी जिसका जो बिजनेसमैन है, जो कोई भी है, वो अपना अपने हिस्से का काम प्रॉपर करता रहे तो पूरी कौम, पूरा मुल्क अच्छा हो जाएगा। क्या बात है। क्योंकि जिस तरह एक दीवार बननी होती है तो उसकी हर ईंट का साइज, उसकी क्वालिटी बिल्कुल सही होगी तो पूरी दीवार अच्छी हो जाएगी, वरना कहीं से दीवार गिर जाएगी, कहीं से ख़राब हो जाएगी। तो हर बंदा अपना अपना काम, और लोगों को टोंग करना बंद कर दें, वो गलत है, वो गलत है, उसने ऐसा किया, उसने यूँ करें कि मैंने क्या किया था, मैं कहाँ से बुरा हूँ, मेरी कहाँ गलती है, ये सोचें पहले अपने से। बस बहुत अच्छा पैगाम, बहुत बड़ी और बहुत खूब बात माशाल्लाह आपने कही। सईद साहब, आप क्या पैगाम देना चाहेंगे? मेरी जो दुआ है इस मुल्क के लिए, अल्लाह इस मुल्क को सलामत रखे। आमीन आमीन। एंड अगेन बहुत बहुत शुक्रिया, थैंक्स अ लॉट। आखिर में हम सॉन्ग आपसे सुनेंगे। एंड आमिर, आपका भी बहुत बहुत शुक्रिया, क्योंकि आप यूँ कहें कि इस प्रोग्राम का एक बहुत ही ख़ास हिस्सा है, क्योंकि आप जितने भी हमारे मेहमान आते हैं उनको एंटरटेन करते हैं, उनका साथ देते हैं, तो इसके लिए बहुत शुक्रिया। नहीं, खुद भी बहुत अच्छे म्यूजिशियन हैं, बहुत अच्छा गाते हैं, बल्कि आए दिन फरमाइशें हमारी सुनते हैं, याद करते हैं, फिर आके हमें सुनाते हैं, तो इसके लिए भी बहुत बहुत शुक्रिया। इंशाल्लाह फिर हम तो यकीनन मंडे को या
कल ही मुलाकात होगी, तो इसलिए इजाज़त चाहेंगे आपसे। व्यूवर्स, उम्मीद है अॼु को प्रोग्राम अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो ऐं इंशाल्लाह अवां सां जल्दी मुलाकात थींदी। पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं अचण वारो आहे। आज ॾिसो एडवांस में, छाजे करे जो मूंखे ख़बर आहे थी सघे थो सुभाणे अवां न ॾिसो कंहिं कम में बिज़ी हुजो, एडवांस में अवां खे आज़ादी जूं लख लख वाधायूं हुजनि। अल्लाह करे त पाकिस्तान ईअं ई शादो आबाद रहे, आबाद हुजे। मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय, गॉड ब्लेस यू एंड लव यू पाकिस्तान। लास्ट सॉन्ग जी हो जाए। यार मना भावे जान ना जान, भावे जान ना जान, वे बेड़े आवड़ में भावे जान ना जान, तेरे कुर्बान वे बेड़े आवड़ मेरे, भावे जान ना जान, तेरे जया मैनू होर न कोई, तेरे जया मैनू होर न कोई, ढूंढा जंगल बेला रोई, ढूंढा जंगल बेला रोई, ढूंढा था सारा जहां, ढूंढा था सारा जहां, वे बेड़े आवड़ मेरे, भावे जान ना जान। कुतुबुद्दीन नौलिया, मैं पीर पायो मोइनुद्दीन नौले, मैं पीर पायो कुतुबुद्दीन औलिया, मैं पीर पायो मोइनुद्दीन औलिया, कुतुबुद्दीन औलिया, अलाउद्दीन औलिया, फरीदुद्दीन औलिया, मोइनुद्दीन औलिया, बूढ़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गईया, छेती बूढ़ी वे तबीबा नहीं तो मैं मर गईया, तेरे इश्क नचाया कर थैया थैया थैया, तेरे इश्क नचाया कर थैया थैया थैया, तेरे इश्क नचाया कर थैया थैया थैया, तेरे इश्क नचाया कर थैया थैया। इस इश्क दी झंगी विच मोर बुलेंदा, इस इश्क दी झंगी विच मोर बुलेंदा, सानू क़िबला ते काबा सोना यार दसींदा, सानू क़िबला ते काबा सोना
यार रसेंदा सानू घायल करके मेरी खबर ना लैया सानू घायल करके मेरी खबर ना लैया तेरे इश्क नचाया कर थैया 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 तेरे इश्क नचाया कर थैया थैया।